अॼु जी तारीख़ में हिन ज़माने में संसार में प्रेम चयो कंहिंखे वेंदो आहे? अॼुकल्ह जेके असां ॾिसूं था पिया संसार जा माण्हू किस्सा कहानियूं ॾिसूं था, स्त्री पुरुष ॾिसूं था, नौजवान ॾिसूं था, उहे त उनखे ई प्रेम सम्झंदा आहिनि। स्त्री ऐं पुरुष जे आकर्षण खे पसंदि करण खे। हिकिड़े पुरुष स्त्री खे पसंदि कयो त आई लव यू, वॾो प्रेम थी वियो। स्त्री पुरुष खे पसंदि थी करे त सम्झनि था इहो प्रेम आहे। न, इहो त मोह आहे, इहो त काम आहे, इहो त हाड़ मास जो आकर्षण आहे। चओ हरे कृष्ण, इहो प्रेम थोड़ी आहे। प्रेम त इन खां पोइ जी स्टेशन आहे। काम जे पार हली वञे पोइ प्रेम ईंदो आहे। अगरि उहा स्त्री सुभाणे अगरि कोड़ थी वञे उनखे त पोइ उन सां प्रेम कंदो? ॿुधायो न। प्रेम इहो न आहे। अॼुकल्ह असां नई जनरेशन खे त पतो ई न आहे प्रेम चइबो कंहिंखे आहे। मतिलबु जेके सत्संग खां दूर आहिनि उहे केवल शरीर जे सुंदरता खे प्रेम सम्झी वेठा आहिनि। न न, प्रेम त परमात्मा जो रूप आहे। प्रेम में ॾियण ई ॾियणु हूंदो आहे, वठणु कुझु न हूंदो आहे। काम में पंहिंजे सुख जी चाह हूंदी आहे, प्रेम में सुख ॾियण जी चाह हूंदी आहे। काम जेको हूंदो आहे शरीर खे वठी करे हूंदो आहे, ऐं प्रेम जेको हूंदो आहे मन जी सुंदरता, सुंदर स्वभाव, सुठनि गुणनि जे करे हूंदो आहे। काम जो नतीजो आख़िरकार दुख ई निकिरंदो आहे रिजल्ट में, छो जो शरीर रोज ढलजे थो पियो। ऐं प्रेम जो नतीजो हमेशह प्रेम वधंदो वेंदो आहे। दिने दिने नवम नवम, हर ॾींहुं प्रेम वधंदो आहे। चओ हरे राम। काम में त कामना ई हूंदी आहे। काम ऐं कामना हिक ॿिए जा पूरक आहिनि। इच्छा, कामना, तमन्ना। लेकिन प्रेम में त इन्हनि जो त्याग करण खां पोइ प्रेम मिलंदो आहे। प्रेम शुरू ई उतो थींदो आहे जिते कामनाऊं ख़तमु थींदियूं आहिनि, पोइ प्रेम शुरू थींदो आहे। ॾाढी गहरी परिभाषाऊं असांजे शास्त्रनि में लिखियल आहिनि। प्रेम जी परिभाषाऊं कि प्रेम न बाड़ी उपजे, प्रेम न हाट बिकाए, राजा प्रजा जेह रुचे शीस धरे ले जाए। पोथी पढ़ जग मुआ, पंडित भया न कोई, ढाई अक्षर प्रेम का पढ़े सो पंडित हो। चो हरे राम। जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो, जो मैं ऐसा जानती प्रेम किए दुख होए। नगर डिंडोरा पीटती प्रीत न करियो कोई। मीराबाई चेती मथा समझो तो सुख पाइण जे लाइ प्रेम कयो वेंदो आहे। अरे सुख जो त्याग करण खां पोइ त प्रेम मिलंदो आहे। सुख जी इच्छा ख़त्म थी वञे उहो प्रेम आहे। सुख पाइण जी इच्छा इहो काम आहे। सीधी सही सरल परिभाषा आहे। पंहिंजी सुख वठण जी इच्छा आहे, इहो काम आहे। गोपियूं भगवान कृष्ण खे सुख ॾियण थी चाहिनि। श्रृंगार भी उन श्री कृष्ण जे लाइ, गीत संगीत नृत्य भी श्री कृष्ण जे लाइ, सभु कुझु उन जे लाइ। त उहे कीअं प्रसन्न थींदा? इन करे भाई प्रेम खे एॾो हेठि न किरायो। चओ हरे राम।